दादा जे पी वासवानी जन जे सत्संग में हिकिड़ी घटना ॾाढी प्यारी विश्वास जी ॻाल्हि आहे। 1950 खां पोइ जी ॻाल्हि आहे इहा, 1950 पुणे जी। उन्हनि जो स्थान जेको आहे, उन्हनि जा जेके संगत हुई, जेके उन्हनि जा फॉलोअर्स आहिनि, उहे सत्संगी, उन्हनि में 2 महिलाऊं हुयूं, 2 भेनरूं हुयूं। उन्हनि में ॾाढी श्रद्धा, न केवल श्रद्धा बल्कि विश्वास बि हो, हा न। सभिनि में न हूंदो आहे, लेकिन ईअं की न आहे कंहिं में बि न हूंदो आहे, इहा बि ग़लति ॻाल्हि आहे, ॾाढनि में हूंदो आहे। हाणे उहे सत्संग कीर्तन में पुणे में रहंदियूं ऐं भरोसो रखंदियूं, जीअं तीअं जीवन व्यापन कंदियूं। ऐं जाते रहंदियूं उहो हिकिड़ो किराएदार हो, पैसे जी कमी हुई, ग़रीबी हुई, मुफ़लिसी हुई। त उहो किराएदार जेको, उन वटि 1-2 रूम ख़ाली हो, त उन किराएदार उन्हनि खे किराए में रखियो कि मां वटि उहे 2 रूम ख़ाली आहिनि, किरायो लॻे ई थो, तव्हां हेतिरो किरायो तव्हां ॾिजो। हा, 12,000 मां ख़र्चींदो आहियां, 3,000 तव्हां ॾिजो, 4,000 तव्हांजो बि कमु, मुंहिंजो बि कमु। ख़ुशि थी वियूं, इन तरह सां रहणु लॻियूं, कई साल रहियूं। चओ हरि राम। ऐं प्रेम सां भॼन कनि, भॻवान जी भक्ति कनि। समय गुज़रियो, हिकु ॾींहुं उन जेको मकान मालिक हो, उन चई भैया हाणे तव्हां मकान ख़ाली कयो। छो? चई मुंहिंजो पुट ऐं नुंहुं अचनि था, हाणे मूंखे 1-2 कमिरो लॻंदो, ऐं तव्हांखे मां 3 महीना पहिरियों ॿुधायां थो। ठीकु आहे, ठीकु आहे सेठ जी, जाॾे भॻवानु कृपा कंदा। उहे 2 मायूं ईअं चवंदियूं हमेशह, हा हा ठीकु आहे, जाॾे प्रभु वठी हलनि, जहाँ प्रभु ले चले, जहाँ ले चलोगे वहीं मैं चलूंगा। हाणे 3 महीना गुज़रिया, उन्हनि खे एतिरा पैसा ई न, एडवांस ॾियनि, पगड़ी ॾियनि ऐं वॾे अघ में किराए ते वठनि। हाणे उहो आख़िरी ॾींहुं अची वियो 3 महीने जो। सेठ जी चवनि तो तव्हां पंहिंजो बंदोबस्तु कयो तो? सेठ जी बंदोबस्तु त न थियो आहे, त काॾे वेंदो? भाई मूंखे माफ़ु कजो, मुंहिंजी बि मजबूरी आहे, मां पंहिंजे पुट ऐं नुंहुं खे त घर में रखंदुमि न, ॿाहिरि थोरी कढंदुमि। हा हा सेठ जी, असां किथे था अचूं, बिल्कुलु, त तव्हां सामान खणो पंहिंजो, असां सामान पैक करे छॾियो आहे, गाॾी अचण वारी आहे। ॿाहिरि गाॾी अची वई, उन ज़माने में बैलगाॾीअ में सामान रखायूं। तव्हां वेंदो काॾे? त 2 भेनरूं चवनि थियूं जाॾे श्री कृष्ण वठी हलनि। सेठ जी चुप थी वियो, कि मुंहिंजी त भला टली, काॾे बि वञनि हली। हाणे सामान ॿाहिरि निकिरी वियो, भेनरूं ॿाहिरि निकिरी वियूं। एतिरे में सत्संगी माण्हू वीचारा ॾाढो उदास थिया, छो जो सत्संगी सुञाणंदा उन्हनि खे कि ॾाढा प्रेम हृदय वारी हे देवियूं। पुछण लॻा काॾे वेंदो? जाॾे भॻवानु वठी हलनि। बैलगाॾी वारो पुछनि थो काॾे? चई तव्हां हली पओ, जाॾे प्रभु राह खोलींदा, हितां त हलो। अञा जीअं बैलगाॾी हलण वारी, त हिकिड़ी माता आई, उहा बि सत्संग ते वेंदी। उहा पुछण लॻी, उहो ॾाढो प्रेम कंदी सत्संगियुनि सां, अरे प्यारी तव्हां काॾे थी वञो? हाँ, हे सामान वामान बैलगाॾीअ में रखी। चई हे मकान ख़ाली कयो आहे, असां वञूं था। अच्छा अच्छा, त ॿिए कंहिं हंधि मकान वरितो हूंदो? जी जी। काथे रहंदो? चई जाॾे श्री कृष्ण वठी हलनि। जाॾे श्री कृष्ण वठी हलनि? उहा अम्मा चए थी हा जाॾे वठी हलनि। ऐं अगरि श्री कृष्ण तव्हांखे मुंहिंजे घर वठी हलनि त? अगरि श्री कृष्ण तव्हांजे घर वठी हलंदा त असां केरु आहियूं रोकण वारियूं पाण खे, असां तव्हांजे घर हली वेंदासीं। त चई हलो मुंहिंजे घर, मुंहिंजे घर 4-4 कमरा आहिनि, ऐं अगरि तव्हां हलंदव त मां तव्हांजो जीवन भर उपकार मञींदुमि। छो? चई मां 4-5 साल जे लाइ अमेरिका थी वञा, मुंहिंजो परिवार उते आहे। मां चवां पई कंहिंखे पैसा ॾेई करे पंहिंजे घर जी रखवाली करायां, कोई रहे, मेंटेनेंस ठहंदी अचे, ऐं तव्हां रहंदव त भले मां तव्हांखे महीने जो कुझु ख़र्च बि ॾींदीमांव, लेकिन तव्हां दया कयो मुंहिंजे घर में रहो। ॿियो कोई प्रोग्राम थो त कैंसिल कयो। श्री कृष्ण खे चयोसि मुंहिंजे घर वठी हल। हा, अखियुनि में आंसू अचे हा। चई माता असांजो त कोई प्रोग्राम कोन्हे, असां त बसि सामान पैक करे निकिरूं पिया, काॾे वञूं? ऐं वाकई हे श्री कृष्ण ई त आहे, जंहिं पहिरियों ई खां प्लानिंग असांजी करे रखी आहे। असांखे विश्वास हो कि भॻवानु कुझु न कुझु बंदोबस्तु कंदो। आहा, ऐं घणे सिक प्रेम सां उहा अम्मा उन्हनि खे वठी, उनजो बि कोई एॾो कार्य थियो, कोई एहसान न कई उनजे हिसाब सां, ऐं हिननि जा कार्य त भॻवानु कया। चओ हरे राम।